नाज़रीन ख़बर शेयर कंदा हलूं अवां सां असांजे रिपोर्टर फैसल शहजाद जी ये रिपोर्ट। 5 ॾींहं अॻु भान सईदाबाद में सोलंकी बिरादरी जा सदोरो सोलंकी, सफ़र सोलंकी, वसीम सोलंकी, इरफान सोलंकी ऐं मोहरम बुगियो अफ़ज़ल गाड़ी अल्ताफ़ गाड़ी खे गिरफ़्तार करे मुसलसल सख़्त जिस्मानी तशद्दुद करे रही हुई। उन्हनि खे ज़बरदस्ती शहर में थियल चोरियूं क़बूल करण जो चई रहिया हुआ, जॾहिं त उन्हनि जो चवणु हो त असां चोरियूं नाहिन कयूं, असां न मञींदासीं। वना है इंसाफ ना है दौर जाइया जारिया केंदे गरीब हरु भरो कारे माचे के जे मथा हरु भरो ना आप छो भी मर जने हरु भरो के जे मन मुंग में दुश्मनी है माचे वाला संग बस स्टैंड से जो भला मारे से जो ने आजार सुठी गाना जान छड़ायो बन अदा जी 3 खां 4 डी है मुजा भाईटिया 4 जना ने गिरफ्तार करन पुलिस राह रोड ता खणी अचे उनके राह गुना वेहण धक हण मार कुटन गाड़ी मुजे भाईटन जी खणी आन असा के पो धिका था बारी मोटे असा पोंच कंप्लीट के जसा दर्ज करसी त असा जो नंढा फर्जंद आइन 15 खां 20 साल तो उम्र उन जा जिनके उन के मानो तमाम बेनदासी मा विड़िया आज इन 4 रात 4 जड़ा विड़िया लागी तो जी जी विड़ंदा तो अचन बासी नंढा छोकरा नी हुजे चोरी त बासी जन छाते बासी जन असां जो घाट का लॻिया राह पोटन जी को सोन खजो आहे कि 5-6 लाख रुपया आहिनि उहे खजिया उन जे ते हारी बि आहे असां उन जो छोकिरो मुंहिंजो भाई घरू खाइण पीअण बि असां क़ुर शरीफ़ खणी वियासीं भाईअनि ते उन खे बि अहमियत न पिया ॾियनि जंहिं ते उन्हनि ते रोज़ सख़्तु तशद्दुद कंदा हुआ, जंहिं ते ताहिर सोलंकी ते अदालती छापो भान थाणे ते हयो वियो। फर्स्ट सिविल जज सेवर मोहम्मद फारूक अब्बासी छापो हणी गैर कानूनी कैद कयल 7 ॼणा आज़ाद कराया। SHO भान ज़ाहिद खोसो ते सख़्त कावड़ कई, 24 अगस्त ते रिकॉर्ड समेत कोर्ट में पेश थियण जो हुकुम कयो ऐं उन्हनि सां गॾु आज़ाद थियल गिव सीशन कोर्ट जाम शोरो में पेश थियण जो हुकुम कयो। HRJD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।